अस्सलाम वालेकुम। या अली मदद ही आहे चश्मो हज़रत शाह बिलावल नूरानी जी करामतूं। ही चश्मो हितां निकिरी अॻिते जेसि वञी सघे थो वञे थो, जंहिंते माण्हू पाणी पीअनि था। हितां जो पाणी बिल्कुलु साफ़ मिठो, ॼण तव्हां मिनरल वाटर पिया पियो। ऐं ही पाणी तक़रीबन हिन ते काफ़ी मुंहिंजे ख़्याल में आबादी बि थींदी हूंदी, ऐं वणनि खे बि पाणी मिले थो। हिते खजी बिल्कुलु जाम आहे। जेको हितां रस्तो आयासीं, सो दिलि चयो त हीअ अव्हांखे बि दीदार कराइजे। हीअ ॾिसो चश्मो, हिते नंढियूं नंढियूं वॾियूं वॾियूं मच्छियूं आहिनि, बिल्कुलु हिकु ई कलर में। सो मोकिलाणी न आहे। अस्सलाम वालेकुम। या अली मदद मर फ़कीर दरगाह हज़रत बिलावल शाह नूरानी। खुदा हाफ़िज़।